नाज़रीन, रोहिड़ी में कब्रिस्तान की ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ऑपरेशन कने गैर क़ानूनी ठहियल अदावतूं दाग़ थी वयूं आहिनि। ॾिसूं था सैफुल्ला बलोच जी रिपोर्ट। रोहिड़ी में सिंध हाई कोर्ट सखर बेंच के हुक्म ते कब्रिस्ताननि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन जारी है। ऑपरेशन रोहिड़ीअ जे नाले वारे हाई कोर्ट के सीनियर वकील सोहेल अहमद मेमन की दरख़्वास्त ते शुरू कयो वियो आहे। इन सिलसिले में दरख़्वास्त गुज़ार सोहेल अहमद मेमन, ऑपरेशन इंचार्ज म्यूनिसिपल एंटी इंक्रोचमेंट सुप्रीडेंट एजाज अली लखण, शहर के समाजी अगवान हसन अली काज़ी ऐं ॿियनि ऑपरेशन बाबति चयो आहे त ही असल में सॼी सिंध जे कब्रिस्ताननि ते जेके कब्ज़ा कया विया आहिनि उन जे ख़िलाफ़ मूं हाई कोर्ट सखर बेंच में पिटीशन दाख़िल कई 2 साल पहिरियों। वो केस हलंदे हलंदे पंहिंजी पीक ते पहुतो ऐं हाई कोर्ट सगोरी जस्टिस आफ्ताब अहमद गोरर साहब ऐं जस्टिस फ़हीम सिद्दीकी साहब जी बेंच हिकिड़ो तमामु बहितरीन फ़ैसिलो ॾिनो, जंहिं मूजिबि सॼी सिंध जे 30 ज़िलनि मां कब्रिस्ताननि तां कब्ज़ा हटाइण जो हुकुम कयो वियो। उन तहत ई असांजो रोहिड़ी वारो अबाणो कब्रिस्तान जेको मुखियाकार ऑफिस वटि आहे उन ते कार्रवाई थी। रोहिड़ी जो जज साहब मुक़ररु थियो त माप करे जज निसार शह साहब हू आयो, उन माप कई। इन खां अलावा करबला मैदान जा कुझु कब्रिस्तान आहिनि जेके ॿिए वकील मोहम्मद अली शाह साहब जी दरख़्वास्त ते हुते बि माप थी। पोइ उन माप में जेको इंक्रोचमेंट आहे, जेको खोट आहे, जिते दुकान ठहियल आहिनि, घर ठहियल आहिनि, उन जा नालियूं, गटर, पाणी ऐं गंद कचिरो कब्रिस्तान में आयो पिए। हाई कोर्ट सगोरी जे हुकुम ते SDM रोहिड़ी मिस्टर अब्बासी नासिर अब्बासी साहब उन भी करे हाई कोर्ट जो ऑर्डर अमल करायो आहे ऐं कार्रवाई हले पई। मां इहा सिधी ॻाल्हि कंदुसि त जेके इंक्रोचमेंट हिन वक़्तु दाख़िल थी वञे पई जज साहब जी हुकूमत ते ऐं कोर्ट जे फ़ैसिलनि ते जेको अमल थिए पियो तेज़ी सां, ऐं हिन वक़्तु जेको आहे रोहिड़ीअ में कब्रिस्ताननि तां कब्ज़ा ख़तमु कराए वञनि था पिया ऐं ॿियूं हद दख़लियूं हिन वक़्तु सभु एक्टिव थी आहे, सॼी इंतज़ामिया एक्टिव लॻी पई आहे। सो इहो सभु थियो आहे इन जज साहब जी हुकूमत ते ऐं फ़ैसिलनि ते, ऐं तमामु ज़बरदस्त थियो आहे इहो कमु। ऐं मां इहो चवंदुसि त जेकॾहिं शुरू में ई जेकॾहिं इहे हद दख़लियूं न थियनि हा, इहे कब्ज़ा, इहे सभु जेके बि नाजाइज़ हद दख़लियूं आहिनि, नाजाइज़ कब्ज़ा आहिनि, कब्रिस्ताननि ते कब्ज़ा आहिनि या सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि, इहे शुरू खां वठी जेकॾहिं इंतज़ामिया न कनि ॾिया त अॼु जेको आहे इहा नौबत न अचे हा। सिंध हाई कोर्ट सखर जे हुकुम ते कार्रवाई कयूं था पिया, उनमें सॼी इंतज़ामिया गॾु आहे। AC साहब बि जेको आहे असांजी मॉनिटरिंग सॼी उहो ई करे थो पियो ऐं जेका गैर क़ानूनी इंक्रोचमेंट आहे कुझु हटाई आहे, कुझु हटायूं था पिया बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं दबाव जे या कंहिं बि ॻाल्हि जे। बिल्कुलु असां इंक्रोचमेंट हटायूं था ऐं हटाईंदासीं ऐं अॻियां बि जीअं कमु हले थो पियो आहिस्ता आहिस्ता, जेका बि कब्रिस्तान ते इंक्रोचमेंट हूंदी गैर क़ानूनी तरीक़े सां, जंहिं बि इंक्रोचमेंट कयो केतिरो बि बाअसर हूंदो उहा इंशाल्लाह हटाईंदासीं। कैमरामैन सबकतुल्लाह बलोच सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान TV न्यूज़ रोहिड़ी।